खिप्रो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जे दर्स हाउस में GDA जे मरकज़ी अॻवान फ़क़ीर ख़ुदा बख़्श दर्स चौधरी लियाकत राजपूत ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं खिप्रो जे वार्ड नंबर 7 तां ताज़ो बल्दियाती इलेक्शन में कामयाब थियल GDA जे काउंसलर ग़ुलाम फरीद जट जे ग़रीबाबाद घर ते पुलिस जे अटालनि पारां चढ़ाई करे ऐं PP जे हारियल काउंसलर आबिद ऐं उन जे पुटनि पारां दादागिरी करे घरनि में घिड़ण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन मौक़े ते GDA जे मरकज़ी अॻवान ख़ुदा बख़्श दर्स प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे, तव्हांखे असां दुबारा तकलीफ़ ॾिनी आहे पर मजबूरी आहे। हिन वक़्तु सिर्फ़ु कुझु इदारा आहिनि जंहिंमें अव्हांजो जेको सिस्टम आहे, जेकी मीडिया आहे, इहा ई आहे ग़रीब आवाम जी या मुज़ुलमनि जी मथे ईमान ते आवाज़ पहुचाइण जो ज़रियो आहे। असां हुन तव्हां तकलीफ़ ॾिनी आहे। असां वटि राति खिपरे में 2 वॾा वाक़िया थिया आहिनि। हिकु त जेको अॻु में इलेक्शन ॾींहुं जेको प्लानिंग सां पीस पार्टी वारनि इंतज़ामनि गॾिजी करे हिकिड़ो ड्रामो करे सभिनी गाॾियुनि खे धकु हणाए असांजी 2 पोलिंग स्टेशन जेके यरगमल करे उन रिज़ल्ट चेंज कई वई। उन बैदि उन ई शइ खे बुनियादु बनाए असांजे कारकुननि ते उमेदवारनि ते दहशत जो केस दाख़िल कयो वियो। उनजे केस जे आड़ में राति सॼी पूरे शहर में पुलिस रण मारे ॾिनो, जेको तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे, मीडिया ते अची वियो, सोशल मीडिया ते अची वियो आहे। असांजे वर्करनि घर में घिड़ी वई आहे, औरतुनि सां बदतमीज़ थी आहे, चार दीवारी तक़दुस पामाल थियो आहे। सॼी राति सिज उभरे ताईं दहशतगर्दी पुलिस दहशतगर्दी असांजे खिपरे में हलंदी रही। असांजो IG सिंध खां मुतालबो आहे त हिन जी इंक्वायरी कराई वञे, जेका जुडिशल इंक्वायरी हुजे। चीफ जस्टिस साहिब पाकिस्तान खे बि असांजो मुतालबो आहे। कोर कमांडर कराची खे मुतालबो आहे, आर्मी चीफ खे मुतालबो आहे त हिकिड़ो जानबदार इन जी कराई तहक़ीक़ात कराई वञे त जीअं हीउ हिकिड़ो जेको ड्रामो आहे खिपरे में ख़तमु कयो वञे, ग़रीब आवाम खे सुख जो साह खणणु वञे। रीज़न असल में बहानो जेको आहे, जेका इलेक्शन ॾींहुं केस दाख़िल थियो आहे उनखे बुनियादु बनाए, कूड़ो केस ठाहे उनखे बुनियादु बनाए जेके असांजा वर्कर आहिनि, खटियल उमेदवारनि, हलाल उमेदवारनि जे घरनि ते वञी करे उनखे हरासा कयो वञे पियो। हिकिड़ो सियासी इंतकाम आहे त जीअं माण्हू इलेक्शन में असांजे डपु डांब रहनि, उन्हनि पाण खे वफ़ादार तब्दील कनि, हिकिड़ो उनजो सिलसिले जी कड़ी आहे। माण्हू असांजा 10 खां 12 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। न अञा ताईं ज़ाहिर न कया अथनि। असांजी अपील में ज़ाहिर कयो वञे ऐं जेका FIR में नामालूम जी जॻह रखी वई आहे उहो हिकिड़ो आहे त उन में मर्ज़ी बि जंहिंखे सिलेक्ट कनि, तव्हां करे सघंदा, मूंखे बि करे सघंदा। न, पुलिस खिपरो जी अॻवानी में कयो, सांगड़ खां पुलिस आई आहे, सांगड़ लाइन मां 10-12 मोबाइलूं आयूं आहिनि, हुन गॾिजी करे पूरे शहर में राति इहा पुलिस गर्दी कई आहे। उनखां अलावा ॿियो को वाक़ियो थियो सुबुह जो, म्यूनिसिपालिटी जे हराल मेंबर आबिद क़ाइम खानी चेतन मेघवाल जे घर में घिड़ी करे हुनखे मारकुट कई आहे, हुनजे घर में बदतमीज़ी कई, औरतुनि ते हथ खंयसि ऐं उन्हनि खे औरतुनि जे कपिड़नि मां छिकियो वियो आहे। उहे वीचारा एतिरे क़दुरु जो ज़ुल्म थियो जो पंहिंजा घर छॾे हलिया विया आहिनि। असांजो आला हुकाम खां मुतालबो त हिन ते केस दाख़िल कयो वञे ऐं हिन गुंडे खे रोकियो वञे त जीअं शहर में गुंडागर्दी न थिए, हिननि जो अमन अमान जो ख़राबु थियण जो एॾो ख़तरो आहे। इंतिज़ामिया खे ख़ासि तौर ते तहर वठणु खपे। असांजो नफ़र थियो त मुंहिंजो SP साहिबु सांगड़ ऐं DC साहिब नोटिस वठनि ऐं हुन ते एक्शन वठनि त इहा हिकिड़ी पूरे शहर जे अमन जंहिंखे ॿाहिरि रखण जी कड़ी हूंदी, वरना हुनजे रिज़ल्ट में कुझु बि शर्म थी सघे थो। महिरबानी करे ख़ुदा इंसाफ़ कयो, माण्हुनि खे इंसाफ़ ॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।